बाबा वञा तो जाते तो जा भाई रसो करया जी बाबा तारीख लिखंदी पुत्र जी ॻाल्हि आई इमाम हुसैन बाबा नौजवान वेठो आहे इमाम हुसैन कोड़ो हुसैन 58 साल जो थो वञे पाण फरमाए न तोखे तकलीफ़ आहे मां तोखे पाण इन करे रहायो आहे त आर्यन जो लश्कर आहे इन्हनि खे वठी मदीने सलामती सां तोखे पहुचायो मुंहिंजा दोस्त अजीज़ मुस्लमान भाउ यार मुख़्तसर उन खुतबे वारे टाइम ते ऐं इमाम हुसैन आली मक़ाम आयो वरी बि यज़ीद खे चई इब्न ज़ियाद जे लश्कर खे जी ॻाल्हि ॿुधो तव्हां ख़त लिखी घुराइण वारा तव्हां आहियो मूंखे घुराए अवां असां सां नाइंसाफ़ी कई आहे हाणे बि चवां थो त बाद अचो इन हरकतुनि खां तो बहताए ॿुधो त नाने रसूलुल्लाह को तव्हांखे जन्नत वठी विया पर हुननि जे क़िस्मत में मुंहिंजा दोस्तो बदबख्ती लिखियल हुई ऐं पैसनि जे लालच में नौकरनि जे लालच में अची करे अंधा थी विया मुंहिंजा न हज़ारनि ऐं सवन जे तादाद में ख़त लिखण वारा इमाम मुस्लिम जे हथ ते हिक टाइम ते 40,000 माण्हू बैत कई घणा बाबा 40,000 माण्हू बैत कई हेॾो जो मज़ो ॾिठो इमाम मुस्लिम त हेॾा इमाम हुसैन जा आशिक़ ख़त लिखे दादा हुसैन हलियो पोयों तफ़सील तमामु डिघो आहे हिन हिक निशत नथो बयान करे सघे मां त ईअं सम्झो त इहे पूरे 20 मिनट मूं हिकिड़ी लफ़ कई मुंहिंजा दोस्त अजीज़ मुस्लमान भाउ उहे बि बेवफ़ाई करे हलिया विया भॼी विया हाणे इमाम हुसैन हुननि खां हुजत क़ाइमु करे अल्लाह जे राह में सिर क़ुर्बान कयो आहे कई यज़ीदी मुंहिंजा 2 ॾींहंनि जो प्यासो हुसैन आहे पर कंहिं पासे ॾे वञे त मुंहिंजा त ईअं यज़ीदी जे पुत्र काफ़ थींदो आहे ईअं पुत्र कंदो वञे आख़िर अल्लाह जे राह में पंहिंजो सिर क़ुर्बान कई मुंहिंजा दोस्त शिविर चढ़ी वेही रहियो आहे मां तुंहिंजो गलो कटींदुसि शिविर खे चई क़यामत अची वेंदी तूं गलो नथो कटे सघे छो कि हिन गले ते मुंहिंजे रसूलुल्लाह जो जुमियो ॾिनल हाणे हेठि तूं बि लह तुंहिंजो बि कमु थिए त मुंहिंजो बि कमु थिए थी कीअं मां अल्लाह जे राह में नमाज़ जुमे जी अदा कयां पर रकातूं जबर सिर सजदे में रखां तूं मुंहिंजो भले सिर धड़ खां जुदा करे वञजां मुंहिंजा दोस्त थियो बि ईअं ऐं खुतबे टाइम ते इमाम हुसैन आली मक़ाम पाणी त हुयो कोन पर मुंहिंजा दोस्त जी कई कमु कयां 72 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़ख़्म आहिनि वार वार में ज़ख़्म आहिनि ईअं पाप तय्यबम जे लाइ हथ मुबारक जो रखी रत जा बि लुगो थी वियो आहे बिना तय्यबम जे अल्लाह अकबर कई सिर सजदे में रखे हेॾो मुंहिंजा खंजर वहायो अथऊं सिर मुबारक धड़को धार थी वियो आहे पाण सिर मुबारक रखी महबूब करीम जी ज़ात मां बरकात खे अर्ज़ कयो तो नाना रसूल अल्लाह तुंहिंजे दीन जे ख़ातिर मां पंहिंजो सिर पंहिंजो अहल अयाल क़ुर्बान कयूं थो वञा ज़ाहिर में त हे चवनि था त यज़ीदी असांखे खटियो आहे पर मां चवां थो त हिननि हारायो थी मां हुसैन खटियूं थो वञा क़यामत जे ॾियारे तुंहिंजी उम्मत जो बेड़ो ई मां हुसैन जे करे पार हाणे नजूर ॻाल्हि ॿुधो हे इहो सारो जेको फ़ैसिलो हो इमाम हुसैन जो सिर रसूलुल्लाह जे दीन जी ख़ातिर यज़ीद शराबी हो यज़ीद स्वामी जिन औरतुनि सां मिसाल भाउ आहे ॾाॾी आहे पुफी आहे मासी आहे भेण आहे हिननि सां रिश्तो जाइज़ न आहे हिन हिलाल करे छॾियो हिन सां जाइज़ आहे कुतो मरी वञेसि मुस्लमान ताज़ियत करण लाइ हले ई न एॾो ज़ालिम हो हुनजे काए मुंहिंजा दोस्त केतिरी मां तशरीह कया बेहया ज़ालिम थी बीठो इमाम हुसैन चयो भले केॾो बि ज़ालिम आहे पर उन जे आॾो सीनो ताणे बीहणो आहे भले मां हुसैन जो केतिरो बि ख़र्च अची वञे